साधक संजीवनी में स्वामी राम सुखदास महाराज जन लिखियो, हिकिड़ा ब्रह्म ज्ञानी महात्मा वीचारा वेंदे वेंदे करे लघु शंका करण वेही रहा हिकिड़े बगीचे में। बगीचे जो माली आयो या मालिक को पतो ना है, उन्हें समझे चोरी करण आयो आहे। सुबह सुबह काॾों अची वियो, ठका आओ देखा न ताव किया सर पे घाव, डंडो हई मथे में खून वहण लॻो। वो ॾिठी महाराज खून तो वहे, वॾी ॻाल्हि थी आहे। उहो भॼी वियो। ॿियो माण्हू आयो हिकिड़ो, अरे बाबा जी महाराज तव्हांजो खून कीअं थी वियो, हे छा थी वियो? तुरंत वठी आयो उनखे काथे हॉस्पिटल में एडमिट कयईं, उनखे औषधि थी, दवा ववा लॻी, ऐं वीचारो गरम खीर खणी आयो। हाल चाल पुछण लॻो, चई बाबा तव्हांखे कंहिं डंडो हयो? बाबा जी खिलण लॻा, अरे ॿुधायो न बाबा। चई वाह वो ब्रह्म ज्ञानी संत आहे, हाणे ध्यानु ॾिजो चवनि छा था पिया। अरे भैया वाह, तूं बि कमाल जो माण्हू आहे, तूं ई त डंडो है। हाँ हुते हिकु ॿ पुलिस बीठा, डॉक्टर ची नेकी करते हाथ जले, यज्ञ करते हाथ जले। हिकु त तव्हांखे वठी आयुमि, तव्हांखे मां वठी आयुमि हिते एडमिट कयो, खीर जो हिकु गिलास पीआरियो आहे तव्हांखे, त तव्हांखां पुछां थो बाबा तव्हां होश में त आहियो? चई मां पूरे होश में रहंदो आहियां भैया, सॼी दुनिया बेहोश आहे। मतिलबु त डंडो कयईं तव्हांखे? चई तूं ई त डंडो हयो, और तू ही तो वरी मरम पट्टी कई, तू ही अस्पताल वठी आए, तू ही इलाज करायो, हाँ तू ही खीर खणी आयो आहे। हाँ उन्हें त 12 वजी आ। चई संत वञे न वञे, मां ज़रूर वेंदुमि जेल में। वठी गिलास रखियो तो डुक पाए भॼियो। चओ हरे राम। संत ब्रह्म ज्ञानी हा, उहे चवनि पिया डंडो हणण वारो बि कृष्ण आहे, हॉस्पिटल वठी अचण वारो बि कृष्ण आहे, हे डॉक्टर इलाज तो करे इहो बि कृष्ण आहे, जेको तूं खीर खणी आयो आहे तूं बि कृष्ण आहे। उन कृष्ण जे अलावा ॿियो आहे केरु? हाणे केरु उन्हनि जा सूत्र सम्झी सघे महाराज। वो वठी डुक पायो तूं 18/4/22 थियो। चओ जय श्री कृष्ण।